अस्सलाम वालेकुम नाज़रीन, डिया डिया लाट जे इंटरव्यू सीरीज़ में सतार सरोही जो सलाम क़बूल पवे। उम्मीद है तो तव्हां हिकिड़ी ॾाढे पॉज़िटिव अप्रोच सां पंहिंजे इंटरव्यू की तैयारी कंदा हूंदव ऐं यकीनन इंटरव्यू शुरू थी चुका आहिनि ऐं इब्तिदाई जेके इंटरव्यूज़ थींदा उन्हनि मां जेको अव्हांखे उॾामंदे ख़बरूं पवंदियूं उहे बि तव्हांजे कम जूं हूंदियूं। यकीनन तव्हांखे ट्रेंड्स की ख़बर पवंदी त ट्रेंड्स कहिड़ो थो हले, सवाल कहिड़ा था पुछनि, कीअं था पुछनि पिया, ऐं इहो बि पंहिंजी जाइ ते मैटर करे थो पियो। इन ते बि तव्हांजी ज़रूरु निगाह हूंदी। इन सां गॾोगॾु मुंहिंजी जेका कोशिशि आहे त मां तव्हांखे कुझु अहिड़ा टिप्स ॾियां या अहिड़ियूं ॻाल्हियूं कयां जेके तव्हांजे लाइ मददगार साबित थियनि। मिसाल जे तौर ते तव्हांजा इंटरव्यूज़ थियण वारा आहिनि, इंटरव्यूज़ जो शेड्यूल थी चुको आहे, अची चुको आहे, तव्हांखे ख़बर आहे ऐं हर माण्हूअ खे आहिस्ते आहिस्ते ख़बर पइजी वेंदी त मुंहिंजो वारो कॾहिं ईंदो। अॼु न त सुभाणे, सुभाणे न त ॿिए बरल ईंदड़ कुझु ॾींहंनि में तव्हां सभिनी जा वारा आहिस्ते आहिस्ते ईंदा। हाणे सभ खां पहिरियों कमु त इहो कयो त इहा प्रैक्टिस कयो त तव्हां पंहिंजो इंट्रोडक्शन भरपूर नमूने सां कराए वञो। हिकु त इहो इंट्रोडक्शन भरपूर नमूने सां करायो, पंहिंजो तारुफ़ पंहिंजे डिग्रियुनि जे हवाले सां, पंहिंजे अचीवमेंट्स जे हवाले सां, पंहिंजे करंट प्रोफेशनल जेको स्टेटस आहे तव्हांजो उन जे हवाले सां तव्हांखे पूरी हिकिड़ी तरतीब सां शयूं बयानु करणियूं आहिनि, उनजी प्रैक्टिस करे छॾियो। ॿी जेका अहम ॻाल्हि मां तव्हांखे करणु चाहियां थो उहा इहा त जंहिं इलाइक़े सां तव्हांजो तालुक़ु आहे उन इलाइक़े जी अदबी पस मंज़र बाबति तव्हां वटि इल्मु ज़रूरु हुजणु घुरिजे। छाकाणि त जॾहिं इंट्रोडक्शन थींदो त इहो इम्कानु मौजूदु हूंदो आहे त अव्हां खां स्टार्ट अव्हांजे ई शहर जे पर्सनैलिटीज़ खां या अदबी पस मंज़र खां कनि। मिसाल जे तौर ते कंहिं माण्हू जो तालुक़ु नौशहर फ़िरोज़ ज़िले सां आहे ऐं उहो तारुफ़ कराए थो त सर मुंहिंजो तालुक़ु नौशहर फ़िरोज़ ज़िले सां आहे या साहती परगि॒णे सां आहे, त हाणे इहो पक सम्झो त इंटरव्यू वठंदड़ थी सघे थो त तव्हां खां तव्हांजे साहती परगि॒णे जे बारे में पुछे त बाबा इहो आहे छा, इनखे छो था साहती परगि॒णो असां चऊं। इहो तव्हां खां पुछे त बाबा नौशहर फ़िरोज़ ज़िले जूं कहिड़ियूं अदबी शख़्सियतूं आहिनि जिन जो ज़बरदस्त कंट्रीब्यूशन आहे। हाणे हिकिड़ो माण्हू नौशहर फ़िरोज़ जो आहे, साहती परगि॒णे जो आहे ऐं उहो पहिरियों ई सवाल जो जवाबु न ॾेई सघे, उनखे इहा ख़बर न पइजी सघे त नारायण श्याम बि हितां जो, कृष्ण खटवाणी बि हितां जो, कला प्रकाश बि खानवाण जी, नजम अब्बासी बि खानवाण जो, गोबिंद माली बि असांजे ठारू शाह जो ऐं महबूब अली जोखियो साहब असांजे साहती परगि॒णे जो ऐं ईअं ॿिया खोड़ सारा असांजा जेके अदीब आहिनि जिन जो हिकिड़ो ज़बरदस्त कंट्रीब्यूशन आहे सिंधी लिटरेचर में, त उन्हनि जो तालुक़ु असांजे ज़िले सां आहे। इहा जेकॾहिं ख़बर उन माण्हू खे न हूंदी त इहो उनजो पहिरियों नुक़सानु थी पवंदो। छाकाणि त पहिरियों फीलर ई वेंदो इंटरव्यू वठंदड़ ॾांहुं इहो त हिनखे पंहिंजे ई ज़िले जी ख़बर न आहे त बाक़ी ॿियनि जी कहिड़ी ख़बर हूंदी। हिकिड़ो पहिरियों त नेगेटिव पॉइंट तव्हांजी डेवलप थींदी आहे। मिसाल जे तौर ते हिकिड़ो माण्हू ख़ैरपुर जो आहे, इहो कवी इम्कान आहे त उनखां ख़ैरपुर जे शाइरनि जे बारे में पुछनि, मीर अली नवाज़ जे बारे में पुछनि। इहो कवी इम्कान आहे त ख़ुश ख़ैर मोहम्मद इस्बाणी ऐं महंगे फ़क़ीर शरद जो या फुलाद फ़क़ीर जो ज़िक्र थिए। इहो बि कवी इम्कान आहे त नानक यूसुफ जो ज़िक्र थिए। इहो बि कवी इम्कान आहे त तनवीर अब्बासी जो ज़िक्र थिए। जुमन चारण ख़ैरपुर ज़िले सां तालुक़ु रखे थो, उनजो ज़िक्र थिए। हफ़ीज़ शेख जदीद कहाणीकार आहे असांजो, जंहिं अमा मां स्कूल न वेंदुसि जहिड़ी हिकिड़ी नफ़्सियाती मुंझरनि सां भरपूर हिकिड़े ॿारनि जे हवाले सां कहाणी लिखी। अहिड़े तरीक़े सां असांजे ताजल बेवस जो ज़िक्र निकिरी सघे थो। असांजा जेके नसीम ख़यल जदीद कहाणीकार आहे उनजो ज़िक्र निकिरी सघे थो। असांजे ॿियनि कहाणीकारनि जो ज़िक्र निकिरी सघे थो ऐं हीअ ख़ैर लतीफ़ यूनिवर्सिटी जो ज़िक्र निकिरी सघे थो, सचल साईं जो निकिरी सघे थो। त माना हीअ हिकिड़ो जेको एंगल आहे जेको मां तव्हांजो इन पासे ध्यानु छिकाइणु चाहियां थो त पंहिंजनि इलाइक़नि जे बारे में तव्हांखे इल्मु हुजणु घुरिजे। घुटकी जे माण्हूअ खे ख़बर हुजणु खपे त घुटकी जूं इल्मी अदबी शख़्सियतूं कहिड़ियूं आहिनि। मीरपुर ख़ास साईं जे माण्हू खे, सांगड़ जे माण्हू खे बहरहाल ख़बर हुजणु खपे त असांजे शहर जूं इल्मी अदबी शख़्सियतूं कहिड़ियूं आहिनि। थर जे माण्हू खे ख़बर हुजणु खपे त असांजो अदबी पस मंज़र कहिड़ो आहे। अहिड़े तरीक़े सां असां कंदकोट, कश्मीर, शिकारपुर, सिंध जे जंहिं बि शहर सां असांजो तालुक़ु आहे उन जे बारे में असांखे बहरहाल पंहिंजे नेटिव प्लेस जे हवाले सां हिकिड़ो पूरो माइंड मेकअप ठहियलु हुजे। हिकु त इहा ॻाल्हि थी वई। ॿी अहम ॻाल्हि त तव्हां वटि डिग्रीज़ मौजूदु आहिनि, तव्हां में को एमफिल कंदड़ हूंदो, को PhD कंदड़ हूंदो, त इन्हनि मौज़ूअनि जे बारे में बि तव्हां खां पुछी सघनि था, त उनजे बारे में तव्हांखे इल्मु हुजणु खपे। ॿी ॻाल्हि इहा त अव्हां हिकिड़ी पूरी तनज़ीम ठाहियो, तरतीब ठाहियो पंहिंजे ज़हन में। मिसाल जे तौर ते अदबी शख़्सियतुनि जी जॾहिं असां ॻाल्हि था कयूं त उन अदबी शख़्सियतुनि खे तव्हां विरहायो। हिकिड़ा मुहक़िक़ ऐं नक़ाद आहिनि, उन्हनि खे हिकिड़ी अलॻि फ़हरिस्त ठाहियो। हिकिड़ा माण्हू मज़मून नवीस आहिनि, उन्हनि जी अलॻि फ़हरिस्त ठाहियो। हिकिड़ा माण्हू
लतीफ़ियात जा माहिर आहिनि, उन्हनि क्लासिकी अदब ते उन्हनि कमु कयो आहे, उहे ठाहियो। हिकिड़ा माण्हू लिसानियात जा माहिर आहिनि, उन्हनि जे अलॻि लिस्ट ठाहियो ऐं उन ते वेही पढ़ो। शख़्सियतुनि जो प्रोफाइल ऐं शख़्सियतुनि जो कंट्रीब्यूशन तव्हांजे इल्म में हुजणु घुरिजे। मिसाल जे तौर ते तव्हां जदीद अदब ते अचो ऐं किशन चंद बेवस जे बारे में तव्हांखे इल्मु न हुजे, तव्हांखे खियलदास फ़ानीअ जे बारे में इल्मु न हुजे, तव्हांखे हरी दिलगीर जे बारे में इल्मु न हुजे, अवां शेख अयाज़ ऐं नारायण श्याम जो तक़ाबली जाइज़ो पेश न करे सघो, अवां हैदर बख्श जतोईअ जे बारे में कुझु ॿुधाए न सघो, अवां उस्ताद बुखारीअ जे बारे में, इब्राहिम मुंशीअ जे बारे में, सरवेज सिजावली जे बारे में, राशिद मुराई जे बारे में कुझु तव्हां वटि को मवाद न हुजे, तव्हां वटि का अंडरस्टैंडिंग न हुजे, त इहो तव्हांजो नुक़सानु। गीतनि जो बादशाह बरदो सिंधी, उन जे बारे में अव्हांखे ख़बर न हुजे त इहो तव्हांजो नुक़सानु थी पवंदो। इन जे करे वरी जदीद जॾहिं असां तनक़ीद निगारीअ में अचूं था त असांखे बदर अबड़ो, असांखे डॉक्टर बलोच, डॉक्टर दाऊद कोटो, डॉक्टर गुरबख्शाणी ऐं इब्राहिम खलील ऐं अलहदाद बोयो साहब, डॉक्टर मोहब्बत बुरड़ो ऐं अहिड़े ई तरीक़े जा डॉक्टर कासिम बुघियो, माना ही असां माना हिकु लिस्ट ठाहींदासीं त जीअं असां उनखे थोरो तरतीब सां सम्झी सघूं उन ॻाल्हि खे। ऐं ज़ाहिर आहे तनक़ीद ऐं तहक़ीक़ में जेको फ़र्क़ु आहे उहो तव्हां बयानु करे सघो, इहो तव्हांजे इल्म में हुजणु खपे। तनक़ीद निगारी कीअं शुरू थी सिंधी अदब में, डॉक्टर फ़हमीदा हुसैन जो तनक़ीद निगारीअ जे हवाले सां कहिड़ो कमु आहे। ग्रामर नवीसी जी ॻाल्हि थिए त ग्रामर जे हवाले सां तव्हांखे ख़बर हुजणु खपे त ग्रामर नवीसी जी इब्तिदा कीअं थी, पहिरियों ग्रामर कंहिं लिखियो, पोइ ग्रामर नवीसी जे हवाले सां हाणे लेटेस्ट छा पियो थिए, ॿोली अख़्तियारी जो जेको कंट्रीब्यूशन आहे उन जे बारे में तव्हांखे इल्मु हुजणु खपे त सिंधी ॿोलीअ जा जेके किताब छपजनि था पिया उहे कहिड़ा छपजनि था, हिन वक़्तु छा पियो थिए, करंट सूरत हाल जे हवाले सां बि तव्हांजे इल्म में हुजे। हमसर दौर में जेको लिखिजे पियो उहो बि तव्हांजे इल्म में हुजणु घुरिजे। अहिड़े ई तरीक़े सां सफ़रनामे जी जॾहिं ॻाल्हि कंदासीं त सफ़रनामे जे बुनियाद खां वठी अॼु ॾींहं ताईं सॼो किस्सो तव्हांजे ज़हन में हुजणु घुरिजे। सफ़रनामो जा उञाण कहिड़ा आहिनि, सफ़रनामो बाक़ाइदा जेको शुरू थिए थो पियो सफ़र यूरोप जी डायरी खां शुरू थिए थो, त इन खां अॻु जेके मज़मूननि जी शकिल में सफ़रनामा, ख़तनि जी शकिल में सफ़रनामा आया उहे कहिड़ा हुआ। ऐं अहिड़े तरीक़े सां वरी जदीद सफ़रनामे जो अबो डॉक्टर सलेमान शेख पंहिंजो असांजो अल्ताफ़ शेख साहिबु आहे, त अल्ताफ़ शेख जे हवाले सां तव्हांखे पूरो हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो कमु थियलु हुजणु घुरिजे। अल्ताफ़ शेख जे पहिरें सफ़रनामे खां वठी मुंहिंजो सागर मुंहिंजो साहिल खां वठी यको उन जा सफ़रनामा आहिनि। विच में हुन कुझु अहिड़ा किताब बि लिखिया आहिनि जंहिंमें कहाणियूं अनामिका आहे मिसालो जापानी कहाणियूं हुन तर्जुमो कयूं आहिनि। अहिड़े ई तरीक़े सां रुठी आहे घोट सां ॻाल्हाए नथी घोट सां, त हू हिकु पहाकनि इन्हनि जा किताब बि कया अथई तर्जुमा ऐं लिखिया अथई। अल्ताफ़ शेख जे सफ़रनामनि जी ख़ासि ॻाल्हि कहिड़ी आहे, उनजो समाजी कारज कहिड़ो आहे, अल्ताफ़ शेख जे सफ़रनामे जूं ख़ूबियूं कहिड़ियूं आहिनि तव्हांजे इल्म में हुजणु खपे। त अल्ताफ़ शेख जे सफ़रनामनि जी वॾे में वॾी ख़ूबी आहे त हू असांखे ॼाण सां रोशनास करे थो, दुनिया जहान जॾहिं घुमाए थो त सिर्फ़ु असांखे इहो नथो ॿुधाए त मां फलाणा मुल्क घुमियो आहियां, पर उन मुल्कनि जो पूरी तहज़ीबी पस मंज़र, तारीख़ी पस मंज़र, सक़ाफ़ती पस मंज़र बयानु करे थो, उन मुल्क जे माण्हुनि जी आदतुनि ऐं रिवायतुनि, उन्हनि जी सेलिब्रेशन्स खे बयानु करे थो। ऐं पोइ वॾी ॻाल्हि इहा करे थो त उन्हनि सभिनी शयुनि खे लिंक करे थो असांजी पंहिंजी धरतीअ सां, सिंध सां, ऐं उहो बाक़ाइदे मिसाल ॾेई चए थो त जापान जा माण्हू हीअं कंदा आहिनि, असांजा सिंध जा माण्हू हीअं कंदा आहिनि। ठीकु आहे, अहिड़े ई तरीक़े सां रवायतूं, रीतूं, रस्मूं, सेलिब्रेशन्स, ख़ुशी, ॾुख, ग़म, ॿोलीअ जो जाइज़ो, माना उहो अल्ताफ़ शेख असांखे ॼण त सफ़ा लिंक करे ॾिए थो पियो, सोलो करे ॾिए थो पियो। ऐं वॾी ॻाल्हि आहे त हुननि जा जेका सफ़रनामा आहिनि उन्हनि जी ॿोली ॾाढी सलीस, सादी, ॾाढी चाशनीअ वारी, तव्हांखे बोरियत न थींदी अल्ताफ़ शेख जा सफ़रनामा पढ़ंदे, तव्हांजे इल्म में इज़ाफ़ो थींदो, का बि रिपीटेशन न कंदो, को बि वर्जाव न कंदो, का बि एग्ज़ाग्रेशन न कंदो। माना हिन जे सफ़रनामनि जो कमाल इहो आहे, इहो ई सबबु आहे जो अल्ताफ़ शेख जे सफ़रनामनि तमामु घणा पढ़ंदड़ पैदा कया आहिनि ऐं सफ़रनामा पढ़ंदड़ बि अल्ताफ़ शेख खे लाइक कंदा सिर्फ़ु उनजे ख़ूबीअ जे करे। उनजूं जेको सफ़रनामनि जूं ख़ूबियूं आहिनि उहे अव्हांखे बयानु करणियूं पवंदियूं, अव्हांजे इल्म में हुजणु खपे। हिकिड़े माण्हू जो तालुक़ु हाला मटियारीअ सां आहे ऐं उहो मखदूम नूह ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं ख़लीफ़े गुल मोहम्मद हालाई जे बारे में इल्मु न रखंदो हुजे, उहो तालिबुल मौला जे बारे में इल्मु न रखंदो हुजे, उनखे इहा ख़बर न हुजणु खपे त सोज़ हालाई जो कंट्रीब्यूशन कहिड़ो आहे, उनखे इहा ख़बर न हुजणु खपे त सलीम हलाईअ जो कंट्रीब्यूशन कहिड़ो आहे, उनखे इहा ख़बर न हुजे त हाला जी जेका सरज़मीन आहे उनजो अदबी पस मंज़र छा आहे, त पोइ यकीनन इहो घाटे जो सौदो हूंदो। उनजे करे मुंहिंजी तव्हांखे इहा गुज़ारिश आहे त पंहिंजनि इलाइक़नि जे बारे में ज़रूरु रिसर्च कयो, पढ़ो, सम्झी वञो, त जीअं
तव्हांजे लाइ सवलाई पैदा थिए। यादि रखो त पहिरियों जेको सुवालु तव्हां खां पुछियो वेंदो बाक़ी इंटरव्यू तव्हांजो उन ते बीठल हूंदो। अगरि पहिरें सुवाल में तव्हां जवाबु ठीकु न ॾेई सघियो त यकीननि तव्हांजो मोराल किरंदो, तव्हांजी कॉन्फिडेंस लेवल खे डेंट पवंदो, डैमेज थींदी ऐं पोइ तव्हां शायदि पोइ वरी संभाले न सघो। पहिरें खां पोइ ॿियो सुवालु, ॿिए खां पोइ टियों सुवालु, ऐं अहिड़े तरीक़े सां तव्हांजी बिल्कुलु हिकिड़ी स्ट्रेटजी ठीकु हुजणु खपे पंहिंजे हवाले सां ऐं सुठे नमूने सां इंटरव्यू ॾेई ॿाहिरि निकिरो। ॾाढा पॉज़िटिव माइंड सां वञिजो ऐं पॉज़िटिव माइंड सां वञो, स्माइलिंग फेस सां वञो ऐं घबराहट जो शिकार न थियो ऐं हरूभरू बि पंहिंजो पाण जे मथां को टेंशन, का परेशानी, का फ्रस्ट्रेशन लागू न कयो ऐं पंहिंजो पाण खे हरूभरू कंहिं ॿियनि सां भेट न कयो, कंपेयर न कयो। तव्हां सम्झो त जेको असीं आहियूं बसि इहो ई काफ़ी आहे। ॿियनि सां पंहिंजो पाण खे कतई बि भेट न कयो। के अव्हां खां तकिड़ा माण्हू हूंदा, के अव्हां खां वधीक सीनियर माण्हू हूंदा, के अव्हां खां जूनियर हूंदा। सो इन जे करे घबरायो बिल्कुलु बि न ऐं बिल्कुलु पॉज़िटिव माइंड सां इंटरव्यू जे रूम में दाख़िल थींदो ऐं इंशाअल्लाह ताला बेड़ा पार थी वेंदा। एसाबनि जी जंग आहे, एसाबनि खे कंट्रोल कंदो। नॉलेज जेका तव्हां वटि मौजूदु आहे उनखे रिकॉल करण जी सघ तव्हां में हुजणु खपे ऐं वक़्त ते जवाबु ॾियण जी सघ तव्हां वटि हुजणु खपे ऐं गौर सां ॿुधो ऐं पोइ ॿुधी सम्झी जवाबु ॾियो। कंहिं बि वधा में न पओ, कंहिं बि एक्स्ट्राज़ में न पओ ऐं कंहिं बि अहिड़े लफ़ाज़ीअ में न पओ जेका तव्हांखे नुक़सानु ॾेई सघे। का बि अहिड़ी तकरारी ऐं पेचीदा ॻाल्हि न कयो जंहिंखे वरी पोइ तव्हां वज़ाहत ॾेई न सघो, जंहिंखे तव्हां जस्टिफाइड न करे सघो। इन जे करे चवंदा आहिनि त टू द पॉइंट ॻाल्हाइजे, फोकस रहिजे ऐं हरूभरू अंध में लठ न हणिजे, न त नुक़सानु थी सघे थो। उमेदु आहे त हीअ जेके टिप्स आहिनि असांजूं तव्हांजे लाइ काराइतूं थींदियूं। तव्हां असांजी वीडियोज़ न सिर्फ़ु पाण ॾिसो पर ॿियनि दोस्तनि सां बि शेयर कयो त जीअं ॿियनि जो बि भलो थी पवे ऐं उमेदु आहे त हीअ जेका लाट आहे असां जेका बारी आहे उहा ज़रूरु किथे न किथे अव्हां जे लाइ रहनुमा बणिजंदी ऐं यकीननि मूंखे उमेदु आहे त इलाही दोस्त, इलाही नौजवान उहे हिननि वीडियोज़ जे ज़रिए जेका उन्हनि खे जागरता मिली आहे, जेका सघ मिली आहे, जेको एतमाद मिलियो आहे, उन्हनि जे लाइ ज़रूरु ही वीडियोज़ मशल राह बणिजंदियूं ऐं इहो ई असांजो वॾो कंट्रीब्यूशन आहे। थोरो कंट्रीब्यूशन आहे पर बहरहाल असां इन ॻाल्हि जो बरमला इज़हार कयूं था त हीअ कंट्रीब्यूशन सिर्फ़ु इन जे लाइ आहे त असांजा जेको नौजवान दोस्त आहिनि जिन खे रस्तो नथो मिले उन्हनि खे रस्तो मिले, जिन खे एतमाद नथो मिले उन्हनि खे एतमाद मिले, जिन वटि इल्म जी खोट आहे त उनजे इल्म में वाधारो थिए। सो मोकिलाणी न आहे, वरी मिलंदासीं कंहिं ॿिए मौज़ूअ सां, कंहिं नए अंदाज़ सां। सो जेॾां पेर तेॾां ख़ैरु।